मीरपुर बठोर में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं लाल बख्शो खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ यूनियन काउंसिल कामारो जे रहवासी महसूम 4 सालनि जे ॿार सां रियाज़ शाह नाले ज़ुल्म धरींदे सिफ़त इंसान ज़ना कई आहे जेको दिल खे तकलीफ़ ॾींदड़ वाक़ियो आहे। अहिड़े ज़ालिम वशी खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। जीअं अॼु असांखे मौजूदु सिविल अस्पताल मीरपुर बठोर में जिते हिकिड़ो इंतिहाई दिल खे ॾुख ईंदड़ वाक़ियो जेको आहे पेश आयो आहे। हीउ मासूम जेको आहे हिन जो नालो अहमद शाह आहे, 4 सालनि जो आहे ऐं हिन जो पीउ जो जेको नालो आहे तव्हांजो नालो छा आहे? शाह शाह हे यूसी कामोरा रहवासी आहिनि। हिकिड़े ज़ालिम धरींदे हिन सां ज़ना कयो आहे। उनजो नालो छा आहे? रायल शाह आहे, रियाज़ शाह रायल चवंदा आहिनि, रियाज़ शाह नालो आहे हुनजो। उन हिन सां मासूम सां हिन जूं जेके तव्हां सां तस्वीरूं शेयर कनि त तव्हां हुन तस्वीरुनि खे ॾिसी कोन सघंदा जेके ज़ना न कई आहे। ऐं चवां थो अहिड़े दरिंदे खे फुल फ्लोर जेको आहे हाफ फ्राई या फुल फ्राई कयो वञे। लेकिन हिते जी इंतिज़ामिया खे जेको आहे इहा अपील कंदुसि त गिरफ़्तारी त तव्हां कोन कई, हाणे ख़ुदि गिरफ़्तार करायो आहे हुनखे। ख़ुदि उन्हनि खे बजाए दौड़ाए हिनखे हिननि गिरफ़्तार जेको आहे कयो आहे। पुलिस गिरफ़्तार करे पुलिस खे ॾिनो आहे, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कोन कयो आहे। अञा ताईं हुनजी FIR कोन थी आहे। ऐं चवां थो हिन खे जेकॾहिं वॾेरो या अदालत या जज या वकील जेकॾहिं हिनखे अहिड़े ज़ालिम खे रिलीफ ॾियारींदा त हिन जे ज़ना में उहे बि शरीक आहिनि। ऐं चवां थो मासूमनि सां जेकॾहिं हुन ज़ना जी कोशिशि कई आहे, ज़ना कयो आहे, कोशिशि न ज़ना कई आहे। जेके तव्हां निशान जेके तव्हां तस्वीरूं ॾिसंदा इंसानियत जे ख़ातिर इंसान जेकॾहिं आहियो त तव्हां उहे बर्दाश्त कोन करे सघंदा। हिन निज़ाम में अहिड़नि दरिंदनि खे तव्हां ॾिठो त जेको राणीपुर वारो वाक़ियो आहे, उन्हनि वॾेरनि खे कुझु कोन थियो। हिननि मासूमनि सां ज़ना पिया थियनि, इंसानियत मोकिलाए चुकी आहे। अदालती निज़ाम जेको आहे अहिड़नि खे कतई रिलीफ न ॾिए। ऐं आउं चवां थो केरु जेकॾहिं उन्हनि जी वॾेरो या को सपोर्ट थो करे त हिन ज़ना में उहो बि शरीक आहे। SSP साहिबा गिरफ़्तारी पुलिस त कोन कई आहे, हिननि ख़ुदि गिरफ़्तार करायो आहे, हुनखे झले गिरफ़्तार करे पुलिस खे ॾिनो आहे। पर तव्हां हुनजी FIR अञा ताईं कोन थी आहे। फुल फ्लोर FIR दर्ज करे हुनजी इंक्वायरी जांच कई वञे। हू दरिंदो इंसान आहे, जेकॾहिं आज़ादु थींदो त मासूम 4 सालनि जे खे उहो नथो